तवां पंहिंजी स्क्रीन ते जंहिं जगह जा आसार ॾिसी रहिया आहियो, ही फतह बाग जी तारीख़ी मस्जिद जा आसार आहिनि, जंहिंजो हाणे को बि वजूद बाक़ी न रहियो आहे। चवनि था त मुग़ल शहनशाह हुमायूं शेर शाह खां शिकस्त खाइण ऐं हिंदुस्तान जो तख़्त फुरजण खां पोइ पंहिंजी दरबदरी वारी हालत दौरान जॾहिं सिंध पहुतो त मिर्ज़ा शाह हसन अरगून खेसि किथे बि सुख सां वेहण कोन ॾिनो ऐं हुमायूं बादशाह हिते हुते भटकंदे आख़िर फतह बाग जे हिन इलाइक़े में अची रहियो हो ऐं हिन हिते ही मस्जिद जोड़ाई। हिन मस्जिद जा आसार मीर मुहम्मद ख़ान जे मक़बरे खां अटकल 2 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते उत्तर तरफ़ हिक ॻोठ में मौजूद हुआ। चवनि था त ही मस्जिद पुराणे किले जे ॾाखिणे हिस्से में मौजूद हुई, पर वक़्त जी सितम ज़रीफ़ी बर्दाश्त कंदे कंदे आख़िर मुकम्मल तौर मिस्मार थी चुकी आहे।